बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाब नुज़ूल ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो आसमान तां ज़मीन ते लहण। यहूदी दमश्क जे मुशरिक बादशाह वटि दाही थिया त अल कुदस में माज़अल्लाह हिकु फ़सादी पैदा थियो आहे जंहिंखां तव्हांजी बादशाहीअ खे बि ख़तरो आहे। बादशाह मशरिजी पियो ऐं अल कुदस जे गवर्नर खे हुकुम मोकिलियाईं त खेसि गिरफ़्तार करे फाहीअ ते चाढ़ियो वञे। गवर्नर यहूदियुनि जी जमात साण करे उन ई घर ते छापो हयो जिते हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम हवारिन समेत मौजूदु हो। संदसि तादाद 12, 13 या 17 हो। उहो जुमे जो ॾींहुं ऐं टेपरीअ खां बाद जो वक़्तु हो। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे गिरफ़्तार कराइण लाइ संदनी हिकिड़े शागिर्द गद्दारी कई। जॾहिं पाण ॾिठाऊं त बचणु मुमकिन नाहे त हवारिन खे फरमायो त तव्हां मां केरु आहे जेको हिन ॻाल्हि लाइ तयारु थिए त अल्लाह ताला संदसि शिकिल मुंहिंजी शिकिल जहिड़ी करे पोइ शहीद थिए ऐं जन्नत में मूं सां गॾु हुजे। हिकिड़े जवान 3 भेरा उथी ऐलान कयो त मां उहा क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियां, मां उहा क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियां। पोइ अल्लाह ताला घर जे रोशनदान मां हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे आसमान ते खणाए वरितो ऐं यहूदिन संदसि हम शिकिल नौजवान खे शहीद करे ऐलान कयो त असां ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे क़त्ल करे छॾियो आहे